नापरकोट थाने जी अदा तालुके खानापुर जे ॻोठ शिकारी जाफरी रवासी जाफरी बिरादरी पंहिंजी जाफरी बिरादरी जी माण्हुनि जी मुबैन ॾाढनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। शिकारी जाफरी धुर जे ॻोठाणनि मोहम्मद बख़्श जाफरी, मुरीद जाफरी ऐं ॿियनि बावल जाफरी धुर जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बावल जाफरी धुर जा माण्हू असांजे नौजवान आदम जाफरी खे चौपायो माल फौर दौरान मज़ामत करण से ज़ख़्मी करे विया। असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं रुंबो करणु नथा ॾियनि, जंहिं ख़िलाफ़ नापरकोट थाणे ते NC दाख़िल आहे ऐं पुलिस FIR नथी वठे। वस वारा वाक़े जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारीनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।